जै शख्स दुनिया में जुल्म कयो के गरीब ते, के कमज़ोर ते, के लाचार ते, के यतीम ते, के मिसकीन ते जुल्म कई। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सिंधी में इस्लामिक वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज लाइक कंदा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हम्दो सना दुरूद व सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात, अज 5 फरवरी आहे। इन तारीख़ के यकजहती कश्मीर के नाले से याद किया वेंदो आहे। यकजहती कश्मीर जो मतलब छा है? इन जो मतलब यो आहे त कश्मीर जो मकसद ऐं पाकिस्तान जो मकसद एक ही आहे। पाकिस्तान पंहिंजे इलाके जो मुतालबो तो करे ऐं ज़ुल्म के ख़त्म करण जो मुतालबो तो करे, ऐं कश्मीर जो भी इहो ई मकसद आहे त असां ते ज़ुल्म ख़त्म कयो वञे ऐं असांखे आज़ादी ॾिनी वञे। 71 सालन खां उन्हनि ते ज़ालिम जो जबर रवां आहे। पलीत ऐं ख़बीस क़ौम जंहिंजो को दीन ईमान न आहे। काफ़रनि में बदतरीन काफ़िर हिंदू आहिनि जेके अहले किताब मां बि न आहिनि। अहले किताब उहे आहिनि जिन खे अल्लाह जे तरफ़ां शरीयत मिली, पर हिंदू उहे शख़्स आहिनि जिन खे का बि शरीयत नाज़िल न थी। हिंदू मज़हब जे मुताबिक़ दुनिया जा बदतरीन इंसान हिन वक़्तु हिंदू आहिनि जेके किरोड़े बुतनि जी पूॼा कनि था। अजीब अजीब शयुनि जी पूॼा, भोलड़नि जी पूॼा कनि, इंसान जी पूॼा कनि, देवी देवता जानवरनि जी पूॼा कनि। बदतरीन मखलूक। अॼु उहे बदतरीन माण्हू मुसलमाननि ते ज़ुल्म कनि पिया ऐं 71 साल खां इहो ज़ुल्म रवां आहे। अॼु ताईं पाकिस्तान आज़ाद थींदे उन्हनि ते ज़ुल्म शुरू थी वियो, अॼु ताईं जारी आहे। ज़ुल्म जा कई माना आहिनि। ज़ुल्म गुनाह के भी ज़ुल्म चइबो आहे, शिरक के भी ज़ुल्म चइबो आहे। वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब। उन शख़्स का वॾो ज़ालिम केरु आहे जेको अल्लाह जी ज़ात ते कूड़ ॻाल्हाए, पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि करे ऐं ईअं चवे त अल्लाह सां इहो हुकुम ॾिनो आहे या अल्लाह सां हिन खे शरीयत करार ॾिनो आहे, इन खे बि ज़ालिम चयो वियो आहे। कई ज़ुल्म जूं क़िस्मूं, कई माना ज़ुल्म जा, पर अॼु जे हवाले सां मौज़ू बयानु थींदो उहो इन हवाले सां जेको इंसान जे जिस्म ते ज़ात ते ज़ुल्म करे थो, इहो वॾे में वॾो गुनाह आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, पाण फरमायूं इत्तक़ु ज़ुल्म, ज़ुल्म खां बचो। ज़ुल्म छा आहे? फ़इन्न ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामती। इहो ज़ुल्म क़यामत जे ॾींहुं ऊंदाहिनि जी शक्ल में हूंदो। जंहिं शख़्स दुनिया में ज़ुल्म कयो, के ग़रीब ते, के कमज़ोर ते, के लाचार ते, के यतीम ते, के मिसकीन ते
उन जे लाइ क़यामत जे ॾींहुं का बि रोशनी न हूंदी जे दुनिया में इंसानियत ते अल्लाह जी मखलूक ते ज़ुल्म कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाण फरमायूं त ज़ालिम जी मदद कयो, मज़लूम जी मदद कयो। उनसुर अख़ाक ज़ालिमन औ मज़लूमन, पंहिंजे भाउ जी मदद कयो, ज़ालिम हुजे या मज़लूम हुजे। सहाबा इकराम सवाल कयो, परेशानी थी त मज़लूम जी मदद त सम्झ में अचे थी त मज़लूम आहे, कंहिं ते ज़ुल्म पियो थिए, उनखे ज़ुल्म मां निजात ॾियारणु, पर ज़ालिम सां मदद कहिड़ी कजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ज़ालिम सां मदद इहा आहे त उनजे हथ खे रोकियो, उनजे ज़ुल्म खे रोकियो। इहा ज़ालिम जी मदद आहे। ज़ुल्म खां रोकींदोसि त अल्लाह जे अज़ाब खां बचंदो, दुनिया में अल्लाह जे ॾमर खां बचंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अज़ाब खां बचंदो। इहा उन जी मदद थी वई। ऐं मज़लूम जी मदद करणी आहे। कई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रामीन मौजूदु आहिनि मज़लूम जी मदद करण ते। फ़तह मक्का छाजे करे वाक़े थी? फ़तह मक्का हिकु बहानो थियो जंहिंजे करे इहा वाक़े थी। हिकु शख़्स ते ज़ुल्म कयो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन्हनि सां मुआहिदो हो त जेके उते हूंदा उन्हनि तां को बि ज़ुल्म न कंदो। उन्हनि उनखे थप्पड़ या को ज़ुल्म कयो, उन अची शिकायत कई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लश्कर तयारु कयो, पूरो लश्कर तयारु करे फ़तह मक्का जे लाइ रवाना थी विया। ऐं उते वञी काफ़रनि जो सिर लाहे, उन्हनि जूं मुंडियूं जुदा करे छॾियूं जिस्म खां, ऐं उन्हनि खे ॿुधाए छॾियूं त ज़ुल्म जो अंजाम इहो आहे। अॼु दुनिया में मुसलमान ज़ुल्म में, ऐं असांजो किरदारु छा आहे? कंहिं बि हिसाब सां असांखे यादि ई न आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ज़ालिम खे ऐं काफ़िर खे पंहिंजो दुश्मन विसरे नथो। ज़ालिम जेको काफ़िर आहे उनखे पंहिंजो दुश्मन विसरे नथो। यहूदी, ईसाई, हिंदू कंहिं बि मज़हब जा हुजनि, उन्हनि जे ॿारनि खे इहा तरबियत ॾिनी वेंदी आहे त तव्हांजो सभ खां वधीक दुश्मन मुसलमान आहे। ख़ासि करे यहूदियुनि खे इहा तरबियत ॾिनी वेंदी आहे। उन्हनि जे नंढड़े ॿार खां पुछंदो त उहो ॿुधाईंदो त मुंहिंजो सभ खां वधीक दुश्मन मुसलमान आहे। पंहिंजे ॿारनि खे इहा तरबियत ॾींदा आहिनि। पर अॼु साल में हिकु दफ़ो 5 फरवरी अचे थी, जंहिंमें सिर्फ़ु इज़हार करिणो आहे त कश्मीरियुनि सां यकजहती आहे। उहे असांजा मुसलमान भाउर आहिनि, असांजी मुसलमान भेनरूं आहिनि, असांजी मुसलमान माइरूं आहिनि। उन इलाइक़े में, उन रियासत में इहो इज़हार करिणो आहे। पर असांजे ॿारनि खे ई ख़बर न आहे त 5 फरवरी छा आहे। कल्ह क्लास में मौजूदु मूं ॿारनि खां पुछो, उन्हनि खां पुछो त उन्हनि इहो ॿुधायो त सुभाणे मोकल आहे, पर उन्हनि खे इहा ख़बर न हुई त छाजी मोकल आहे, छाजे करे मोकल कई वई आहे। ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जे लाइ। त हीउ ज़ुल्म जेको 71 सालनि खां थिए पियो, एतिरे क़दुरु ज़ुल्म, अल्लाहु अकबर, माइरुनि भेनरुनि जी इज़त खे तार तार कयो वञे। उन्हनि जे वालदेन जे साम्हूं न्याणियुनि जी इज़तुनि खे ख़राबु करणु, उन्हनि जे वालदेन जे साम्हूं। अंदाज़ो लॻायो त केतिरे क़दुरु ज़ुल्म आहे। नंढड़नि मासूम ॿारनि खे क़त्ल कयो वञे, रोज़ानो कई लाश, पूरो साल कर्फ्यू, घरनि खां ॿाहिरि न निकिरणु ॾिनो वियो। इन खां वधीक ज़ुल्म छा हूंदो? हता के काफ़िर हिक ॿिए जे ख़िलाफ़ गवाहियूं ॾियणु लॻा, ऐं हता के इहो अक़वाम मुत्तहिदा बि तस्लीम कयो त यकीनन कश्मीर में वॾो ज़ुल्म आहे। जेतिरे क़दुरु आऊं तव्हां करे सघूं था एतिरो त असांजो हक़ आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह साईं फरमाए थो, ज़ालिम खां आऊं बदिलो वठंदुसि, फी आजिलिही व आजिलिही। ज़ालिम खां दुनिया में बदिलो वठंदुसि ऐं आख़िरत में बदिलो वठंदुसि।
पर अल्लाह से फरमायो था उन खां बदिलो वठंदुसि जेको ज़ालिम खे ज़ुल्म खां रोके नथो, उन जो मददगार आहे, उन जो साथारी आहे, उन सां ताउन करण वारो आहे, उन खां मां ज़रूरु बदिलो वठंदुसि। जेकॾहिं असां उन्हनि जे लाइ दुआ नथा घुरूं, असां गाफ़िल आहियूं, त अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼणु घुरिजे। जिथे असां पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ दुआऊं घुरूं था, असांखे कम अज़ कम एतिरी दुआ बि घुरणु घुरिजे त अल्लाह दुनिया में जेके मज़लूम आहिनि, पूरी दुनिया में जिथे मुसलमान मज़लूम आहिनि, अल्लाह से उन जी मदद कर। अल्लाह मंसुरिल मुजाहिदीन, अल्लाह मंसुरिल मुस्लिमीन फ़ी कुल्ल मकान, फ़ी फ़लस्तीन, फ़ी कश्मीर। दुनिया में कई मुसलमान मज़लूम। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, पाण फरमाए यो शेको अंतदा अलैकुमुल उमम, अन करीब तमाम उम्मतूं, तमाम काफ़िर मिली करे तव्हांजे लाइ विढ़ण जे लाइ तयार थी वेंदा, हिक ॿिए खां मदद घुरंदा, हिक ॿिए खे गॾु कंदा मुसलमाननि जे ख़िलाफ़। सहाबा इकराम सवाल कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा उन वक़्तु मुसलमाननि जी तादाद घटि हूंदी जो सभई काफ़िर हिक ॿिए खां मदद घुरी हिक ॿिए खे गॾु करे मुसलमाननि ते हमिलो कंदा? छो जो उन्हनि पंहिंजे ईमान ॾांहुं ॾिठो त जेकॾहिं 313 आहिनि तॾहिं बि ग़ालिब आहिनि, जेकॾहिं 5 लख जे मुक़ाबले में 50,000 आहिनि तॾहिं बि ग़ालिब आहिनि। पंहिंजे ईमान खे था ॾिसनि ऐं पोइ सोचीनि था त मुसलमान थी सघे थो तादाद में इंतिहाई घटि हुजनि। सवाल करे वरितऊं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तादाद में घटि न हूंदा, घणा हूंदा। ही काफ़िर ईअं तव्हां ॾे हिक ॿिए खे सॾु कंदा, हिक ॿिए खां मदद घुरंदा, जीअं तव्हां मां हिकु शख़्स मानी खाइण जे लाइ वेहे थो, वेही करे ॿियनि साथियुनि खे सॾु थो करे त तव्हां बचो, तव्हां बचो, ईअं ई पंहिंजे साथियुनि खे घुराईंदा, मददगार साथारियुनि खे गॾु कंदा, तव्हां ते हमिलो कंदा। सहाबा खे जवाबु ॾिनो, तादाद में घणा हूंदो पर तव्हां में वहम जी बीमारी थी वेंदी। वहन जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वहन छा आहे? पाण फरमायो त ज़िंदगी जी मोहब्बत ऐं मौत खां डिॼणु, इहा वहन बीमारी आहे। बेईमान शख़्स जेको हूंदो, जंहिंजे दिलि में ईमान न हूंदो, उनखे मौत जो ख़ौफ़ हूंदो, पर जेको ईमान वारो हूंदो, अल्लाह खां डिॼण वारो हूंदो, उनखे को मौत जो ख़ौफ़ न हूंदो। पाण फरमाए मौत जो ख़ौफ़ थी वेंदो ऐं ज़िंदगी सां मोहब्बत थी वेंदी, इन करे दुश्मन तव्हां ते ग़ालिब थी वेंदा। अॼु इहो ई आहे। अॼु जेकॾहिं अवामुन्नास चाहे थी त काफ़िरनि खे मैदान में आणियो वञे, उन्हनि सां जिहाद कयो वञे, त अॼु जा असांजा हुक्मरान, उन्हनि में उहो ईमान न आहे जो हू पंहिंजे ईमान जो मुज़ाहिरो करे काफ़िर खे लड़कारीनि, मज़लूमनि जी मदद कनि। उन्हनि वटि एतिरो ईमान न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस आहे, इहा मुंतबिक थिए पई उन्हनि माण्हुनि ते जेके हुक्मरान आहिनि, जेके वुज़रा आहिनि, जेके मुल्कनि जा सदर आहिनि। अॼु पाकिस्तान छा पूरी दुनिया में 56 खां वधीक मुसलमाननि जा ममालिक आहिनि, पर हिकु नंढड़ियूं नंढड़ियूं रियासतूं आहिनि जिन ते ज़ुल्म थिए पियो। कई ज़ुल्म में रोज़ानो क़त्ल थियनि पिया, शहीद थियनि पिया, पंहिंजी माइरुनि जो खून पेश कनि पिया, पंहिंजी न्याणियुनि जो खून पेश कनि पिया, पर उन्हनि जे लाइ को मदद जे लाइ तयारु न आहे। ऐं यादि रखिजो, जेकॾहिं असां बेपरवाह आहियूं, असांजे ॿारनि खे ख़बर ई न आहे त हिंदू असांजो दुश्मन आहे, यहूदी असांजो दुश्मन आहे, ईसाई असांजो दुश्मन आहे, इहे काफ़िर आहिनि, असांखे एतिरी ख़बर न आहे। पर ज़ालिमनि खे, काफ़िरनि खे, ख़बीसनि खे सॼी ख़बर आहे त असांजा दुश्मन वॾे में वॾा मुसलमान आहिनि। अॼु ताईं उन्हनि खे ख़ैबर जो मार्को कोन विसरियो आहे। ख़ैबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में, ज़माने में ख़ैबर फ़तह थियो। सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु चीफ कमांडर आहे, सिपा सालार आहे, अमीर बणायो वियो आहे। उन जंग जो, उन मार्के जो फ़तह हासिल थी। अॼु ताईं यहूदियुनि खे उहा यादि आहे। अॼु ताईं बदिलो वठंदासीं, कहिड़े बि तरीक़े सां मुसलमान खां बदिलो वठंदासीं। अॼु ताईं अब्बासिन जे दौर में
उमविन जे दौर में जेके काफ़िरनि खां हिंदुनि खां जंगूं कयूं वियूं, मोहम्मद बिन कासिम अॼु ताईं हिंदुनि खे न विसरियो आहे, महमूद गज़नवी हिंदुनि खे न विसरियो आहे, जिन इन्हनि जे वॾे वॾे बुतनि खे तार तार कयो, ज़मीन बोस कयो, अॼु ताईं इन्हनि खे न विसरियो आहे। अॼु ताईं उन्हनि खे ख़बर आहे त इहो असां ते हमिलो थियो हो ऐं इन तरीक़े सां असांखे ज़िल्लत खणणी पई हुई, इन करे असां बदिलो वठंदासीं मुस्लमाननि खां। पर अॼु मुस्लमान पाण ई ज़ालिम थी चुको आहे, उहो उन ज़ालिम खे कीअं रोकींदो? ज़ालिम खे उहो रोकींदो जंहिंजे दिलि में अहसासु हुजे, जंहिंजे दिलि में मज़लूम जो अहसासु हुजे, जंहिं ते ज़ुल्म थिए पियो इन जो अहसासु हुजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त क़यामत जी निशानी आहे, हर शख़्स ख़ुदि गर्ज़ थी वेंदो। ख़ुदि गर्ज़ जो मतिलबु छा आहे? पंहिंजो मक़सदु, पंहिंजी लालच पंहिंजे लाइ कंदो, ॿिए मुसलमान जे लाइ कॾहिं बि न सोचींदो। इहा क़यामत जी निशानी आहे। अॼु गौर कयूं, दुनिया जा जेके मुसलमान ममालिक आहिनि उहे पंहिंजे मुल्कनि जे लाइ त भलो सोचीनि था, पर जेके मुसलमाननि ते ज़ुल्म थिए पियो उन्हनि जे लाइ छो नथा सोचीनि? इन जो मतिलबु आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इंसान ख़ुदि गर्ज़ थी वेंदा। ज़ुल्म जे अॻियां बीहण वारो शख़्स हुनजो वॾो मक़ाम आहे। ऐं मुंहिंजी ऐं तव्हांजी ज़िमेदारी छा आहे? अॼु कुझु माण्हू ईअं सोचींदा आहिनि त मुसलमान हुक्मरान जेकॾहिं नथो विड़े ऐं नथो निकिरे मैदान में त उन जे ख़िलाफ़ु जिहाद कजे, उन जे ख़िलाफ़ु तलवार खणिजे, उन जे ख़िलाफ़ु ऐलान जिहाद कजे। ऐं कुझु बेवकूफ़नि ऐलान बि कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहादीस इन जी इजाज़त नथियूं ॾियनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदारु ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ ऐं सहाबा खे जेका तरबियत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नी, उन जो अॼु ताईं इन जो इहो मतिलबु ई न आहे त हुक्मरान जे ख़िलाफ़ु निकिरणु, उन सां जिहाद जो ऐलान करणु। तारीख़ आहे मुसलमाननि जी, मुहद्दिसीन जी तारीख़ आहे। इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह, केतिरो ज़ुल्म थियो उन ते, पर हुक्मरान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघिजे थो, हक़ ॿुधाए सघिजे थो, ग़लति उनखे चई सघिजे थो, ग़लति सम्झी सघिजे थो, पर उन जे ख़िलाफ़ु अलम जिहाद बुलंद करणु इन खां शरीयत मना कयो। तलवारूं खणी मैदान में अचणु, हुक्मरान जे ख़िलाफ़ु, हुकूमत इस्लामी जे ख़िलाफ़ु, मुसलमान जे ख़िलाफ़ु, जेको मुसलमान हुकूमत में आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, हत्ता के कुफ़्र सरी करे, कुफ़्र बवा, वाज़े तौर ते कुफ़्र करे, पोइ उन जे ख़िलाफ़ु जिहाद जो ऐलान कजे। जेकॾहिं वाज़े तौर में उन में कुफ़्र न आहे, मुसलमान आहे, नमाज़ूं पढ़े थो, मुसलमान जो हुक्मरान आहे, उन जे ख़िलाफ़ु जिहाद न करणु। हत्ता कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं तव्हां ते ज़ुल्म कनि, तव्हांखे बिला वजह बग़ैर कंहिं उज़र जे ज़ुल्म कनि ऐं तव्हांजे पुठियुनि ते कोड़ा वसाइनि बग़ैर उज़र जे, तॾहिं बि उन्हनि जे ख़िलाफ़ु ख़ुरूज न कजो। इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह इन हदीस से अमल कयो। इमाम अबू हनीफ़ा रहिमहुल्लाह इन हदीस से अमल कयो। इमाम मालिक रहिमहुल्लाह इन हदीस से अमल कयो। जॾहिं अब्बासिन जे दौर में इमाम मालिक रहिमहुल्लाह ते ज़ुल्म कया विया, पर कॾहिं बि ख़ुरूज न कयो। काफ़र जे ज़ुल्म करे उन जे ख़िलाफ़ु जिहाद जो ऐलान आहे। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो त जिहाद जो ऐलान छो कयो वियो, इन जी वजह बयान कई वई। बिअन्नहुम ज़ुलिमू, मुसलमाननि खे मदीने में हुकुम ॾिनो वियो जिहाद जो। छाजे करे जिहाद जो हुकुम ॾिनो वियो? इन जे करे जिहाद जो हुकुम ॾिनो वियो बिअन्नहुम ज़ुलिमू, जो उन्हनि सां ज़ुल्म कयो वियो हो। व अन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर, अल्लाह से उन्हनि जी मदद ते क़ादिर आहे। ज़ालिम जे ख़िलाफ़ु जेकॾहिं काफ़िर आहे, उन जे ख़िलाफ़ु निकिरो, जिहाद कयो, अल्लाह से मदद करण वारो आहे। केतिरे क़दुरु वॾी फ़ौज हुजे, ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जा मार्का ॾिसो त शाम में फतूहात थियूं, केतिरे क़दुरु लखनि जी तादाद में रूमी हूंदा हुआ, पर ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं ॿिया सहाबा कॾहिं पोइते न हटिया। अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह तआला अन्हु पोइते न हटियो, चई निकिरो, मैदान में निकिरो, अल्लाह जी मदद तव्हां सां आहे।
काफ़िरनि जो सरदार उहो सुलह जे लाइ आयो अबू उबैदा बिन जर्राह वटि, सुलह जे लाइ, सुलह जी ॻाल्हि ॿोल करण जे लाइ आयो। छो जो शरीयत हुकुम ॾिनो आहे जेकॾहिं सुलह करणु चाहिनि था त सुलह कयो, मुज़ाकरात करणु चाहिनि था त मुज़ाकरात कयो, जीअं सुलह हुदैबिया थी। आयो सरदार सुलह करण जे लाइ, ॾिठई त 100-150 माण्हू सैयदना अबू उबैदा बिन जर्राह सां गॾु वेठा आहिनि। ॾिसी हैरान थी वियो, ही 2-3 माण्हू आहिनि। जेॾीमहिल तव्हां मैदान में हूंदा आहियो, जहाद जे मैदान में, त असां हैरान थी वेंदा आहियूं, एतिरो लश्कर आहे जो असां मुक़ाबिलो नथा करे सघूं। ॾिसंदा आहियूं त असां एतिरे क़दुरु परे ताईं लश्कर ॾिसंदा आहियूं, असांजा जेके लश्कर आहिनि उन्हनि जे डबल ॾिसंदा आहियूं असां। पर तव्हां त सफ़ा थोरा आहियो। त सैयदना अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि खे ॿुधायो त असां सां अल्लाह जी नुसरत ऐं मदद हूंदी आहे। जेॾीमहिल जहाद जे मैदान में निकिरंदा आहियूं त असां अखियुनि सां ॾिसंदा आहियूं त कुझु माण्हू आहिनि जेके असांखां अॻे ई माण्हुनि जी सिसियूं पिया लाहिनि, तलवार उन्हनि जे हथ में आहिनि, असांजी सुञाणप में कोन ईंदा आहिनि, अॻिते असांखां हलंदा आहिनि, अॻे ई काफ़िरनि खे नेस्तो नाबूद करे छॾींदा आहिनि। जेकॾहिं मैदान में ईमान हुजे, जज़्बो हुजे, ऐं जेकॾहिं कुझु नथा करे सघूं त असां ते इहो ज़रूरी आहे त असां दुआ कयूं। दुआ ज़रूरी आहे मुसलमाननि जे लाइ, जेके मज़लूम आहिनि उन्हनि जे लाइ दुआ ज़रूरी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, यंसुरुल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत जी मदद थो करे, हिन उम्मत जी अल्लाह साईं मदद थो करे ज़ईफ़नि जे करे, कमज़ोरनि जे करे। ज़ईफ़ ऐं कमज़ोरनि जी दुआ जे करे अल्लाह साईं हिन उम्मत जी मदद थो करे। जेकॾहिं दुआ कई वञे त अल्लाह साईं पूरी उम्मत जी मदद कंदो। चाहे दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़छ में हुजनि, मुसलमान मज़लूम हुजनि, उन्हनि जे लाइ दुआ घुरिजे। मुंहिंजो बि इहो फ़र्ज़ु आहे ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे, हर मुसलमान जो। जेकॾहिं मैदान जहाद में अमल में उहो नथो वञी सघे, जज़्बो बि न वटि आहे ऐं ईमान बि आहे, चाहे थो जहाद करणु ऐं नथो वञी सघे मैदान में, कई रुकावटूं आहिनि, अकेले जे वस में न आहे, त उनखे घुरिजे त दुआ घुरे पंहिंजे मुसलमाननि जे लाइ। चाहे फ़लस्तीन में हुजनि, कश्मीर में हुजनि, आल मुसलमान जेके बि दुनिया में पूरे आलम में जेके मुसलमान आहिनि उन्हनि जे लाइ दुआ घुरिजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बि मैदान जहाद में वेंदा हुआ तॾहिं बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं दुआ घुरंदा हुआ। मुसलमान अॼु ताईं कश्मीरियुनि जी हिम्मत ॾिसो, कई नस्लूं, पर अॼु बि चवंदा काफ़िर जे अॻियां असां न झुकंदासीं। 1.5 साल खां जेके वधीक ज़ुल्म, जॾहिं इंडिया ऐलान कयो त कश्मीर इंडिया जो सूबो आहे, सूबो बिल पास थी वियो इंडिया में, सूबो करार ॾेई छॾियऊं, उन खां पोइ ज़ुल्म जी इंतिहा करे छॾियूं, कर्फ्यू लागू करे छॾियूं। जेको मुसलमान घर खां ॿाहिरि निकिरे उन जे लाइ गोली जो ऑर्डर हो, उनखे मारे छॾींदा हुआ। इन 1.5 साल जे अंदरि कई मुसलमान उते क़तल थिया, शहीद थिया। पर उहे बि मुसलमान ॿियनि मुसलमाननि में आस लॻाए अल्लाह खां दुआ बि घुरनि था ऐं हमेशह आज़ादी जे लाइ दुआ घुरियूं। पर इहो यादि रखिजो, जेकॾहिं आऊं तव्हां या मुसलमान हुक्मरान, चाहे 56 मुल्क हुजनि या जेतिरा मुल्क हुजनि, जेकॾहिं उन्हनि जी मदद नथा कनि त अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूरु मदद ते क़ादिर आहे। दुआ कयो, अल्लाह सां उन्हनि जी मदद कंदो। फ़िरौन जे ख़िलाफ़ सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी अल्लाह से मदद कई। ज़ालिम ज़ुल्म कंदो आहे, अल्लाह से उनखे ढील ॾींदो आहे, उनखे वक़्तु ॾींदो आहे। अल्लाह साईं जेॾी महिल पकड़ कंदो आहे, ज़ुल्म खां पोइ जंहिं महिल पकड़ कंदो आहे, उहा पकड़ वॾी सख़्तु हूंदी आहे। अल्लाह साईं फरमायो त आज़ादी वॾो इनाम आहे अल्लाह जे तरफ़ां, आज़ादी वॾो इनाम आहे। या बनी इसराइल अज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, ए बनी इसराइल यादि कयो अल्लाह जी नेमत खे जंहिं तव्हां ते नेमत कई। वइज़ नज्जैनाकुम मिन आलि फ़िरऔन यसूमूनकुम सूअल अज़ाब, इहा बि अल्लाह साईं जी नेमत ऐं इनाम हो जो अल्लाह साईं तव्हांखे उन ज़ालिम फ़िरऔन खां निजात ॾिनी। कुझु माण्हू सम्झंदा आहिनि फ़िरऔन नालो आहे, फ़िरऔन नालो न आहे, फ़िरऔन लक़ब आहे।
मिस्र में उन वक़्तु जेके बि बादशाह हूंदा हुआ उन्हनि खे फ़िरौन चयो वेंदो हो। जीअं अॼु असांजे मुल्क में वज़ीर आज़म चयो वञे थो, सदर चयो वञे थो, या हिरकल या कैसर और किसरा, इहे लक़ब हुआ मख़सूस कंहिं इलाइक़े जो लक़ब हूंदो हो। कैसर जेको उन्हनि जो बादशाह हूंदो हो उहो कैसर नालो कोन हो, या किसरा उहो बादशाह हूंदो हो, नालो कोन हूंदो हो। ईअं ई फ़िरौन जो नालो ॿियो हो, पर उन वक़्तु उहो बादशाह हो, पंहिंजे पाण खे नऊज़ बिल्ला रब ॼाणाईंदो हो। अल्लाह साईं इन ज़ालिम खे सज़ा ॾिनी। जेको शिरक करण वारो आहे सभ खां वॾो ज़ालिम उहो आहे। शिरक करण वारो ज़ालिम, गुनाह करण वारो ज़ालिम, फिस्क करण वारो ज़ालिम, कंहिं मुसलमान खे तकलीफ़ ॾियण वारो ज़ालिम। जेकॾहिं तकलीफ़ में मदद करण वारो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, वल्लाहु फी औनिल अब्दी मा कानल अब्दु फी औनि अखीही। अल्लाह से ऐसी तो ही पंहिंजे बाने जी मदद कंदो आहे जेसी तो ही हू पंहिंजे मुसलमान भाउ जी मदद में हूंदो। जेकॾहिं मदद जा कई तरीक़ा आहिनि, माली मदद आहे या जान सां विड़ी करे काफ़िर जे साम्हूं पंहिंजो सीनो पेश करे, खून पेश करे, रत पेश करे, पंहिंजे पाण खे पेश करे, औलाद खे पेश करे ज़ालिम खां मज़लूम खे निजात ॾियणु, या एतिरो बि नथा करे सघूं त मदद जो इहा तरीक़ो आहे, इहो तरीक़ो आहे जो उन्हनि जे लाइ दुआ घुरिजे। दुआ घुरो, अल्लाहुम्मा मंसुरिल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा मंसुरिल मुजाहिदीन फी कुल्लि मकान। पर विसारजे न उन्हनि खे। यकीनन यादि रखो, जेॾी महिल असांजे साम्हूं पंहिंजे अक़रबा जी मौत वाक़ई थींदी आहे, पंहिंजा क़रीबी रिश्तेदार, अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात। जाननि जे ज़रिए, जिस्मनि जे ज़रिए तव्हांखे आज़मायो वेंदो। ज़रूरु आउं आज़माईंदुसि। कंहिंखे मौत ॾेई अल्लाह साईं आज़माईंदो आहे, पर कंहिंजी मौत वाक़ई थी वञे त अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु तकलीफ़ पहुचंदी आहे, केतिरे क़दुरु तकलीफ़ पहुचंदी आहे, बर्दाश्त कोन थींदो आहे। पर उन्हनि जो छा जंहिंजो रोज़ानो माउ पीउ, धीउ न्याणी, मासूम ॿार साल जा, 1.5 साल जा जंहिंजे साम्हूं कुहिया वञनि, उन्हनि खे तकलीफ़ जो आलम छा हूंदो। अल्लाहु अकबर। यकीनन दर्द महसूस कयो, तकलीफ़ महसूस कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त मुसलमान जो मुसलमान सां ताल्लुक़ ईअं आहे कल बुनियान यशुद्दु बाज़ुहु बाज़ा। बुनियाद जीअं हूंदी आहे, बुनियाद जीअं हूंदी आहे, उन बुनियाद वांगुरु ताल्लुक़ आहे। इहा बुनियाद पोइ उनजे मथां वरी मथां जेॾी महिल मंज़िल ठहंदी वेंदी आहे त इहा बुनियाद मज़बूत हूंदी त मंज़िल मज़बूत हूंदी। त इन्हनि जो ताल्लुक़ एतिरे क़दुरु गहरो ताल्लुक़ आहे मुसलमान जो मुसलमान सां। जीअं जिस्म में कंहिं बि हिसे में तकलीफ़ हुजे, पूरे जिस्म में तकलीफ़ हूंदी आहे, मुसलमान जो ताल्लुक़ मुसलमान सां इहो आहे। जेकॾहिं मुसलमान खे तकलीफ़ पहुचंदी आहे त ॿिए मुसलमान खे बि ईअं ई तकलीफ़ हुजणु घुरिजे। परेशान थी वञे त मुंहिंजो मुसलमान परेशानी में आहे, मुश्किल में आहे, वॾो अज़ीम रिश्तो आहे मुसलमान जो। इन जे करे जेकॾहिं असां कुझु नथा करे सघूं त असांजी ज़िमेदारी आहे त असां दुआऊं घुरूं। पूरो साल ज़रूरी न आहे त 5 फरवरी हिकिड़ो ख़ासि तारीख़ मुक़ररु कई वई यकजहती कश्मीर जी, पर पूरो साल जॾहिं असां दुआऊं घुरूं था, पंहिंजे मुसलमाननि खे यादि कयूं। ज़रूरी आहे यादि करणु। किथे बि हुजनि, दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजनि मुसलमान, उन्हनि खे यादि कजे, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरिजनि। अल्लाह रब्बुल आलमीन हिकु फ़रिश्तो मुक़ररु कंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त जेको शख़्स ग़ैब में मौजूदु, ग़ाइब हालत में यानी उन खां परे हुजे मुसलमान, उन जे साम्हूं मौजूदु न हुजे, उन जे लाइ दुआ थो घुरे, का बि उन जे लाइ दुआ थो घुरे, अल्लाह सां हिकिड़ो फ़रिश्तो मुक़ररु कयो आहे जेको फ़रिश्तो उन ते आमीन थो चए। आमीन, अल्लाह साईं तुंहिंजी दुआ खे क़बूल करे ऐं उहो ई अल्लाह साईं तोखे अता करे जेको तूं पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ बि घुरी। अल्लाह साईं फ़रिश्तो मुक़ररु कंदो आहे। इन जे करे पंहिंजी दुआउनि में फ़रिश्तनि खे शामिलु कयो। जेके आमीन चवनि त उहा दुआ क़बूल थींदी, जेके फ़रिश्ता जंहिं ते आमीन चवनि। अल्लाह रब्बुल आलमीन तमाम मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन
ज़ालिमनि जे ज़ुल्म खां तमाम दुनिया में जेतिरा मुसलमान आहिनि उन्हनि खे निजात अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।